नाज़िम ड्रिब मीहर शाह भरसा ॻोठ लाल मोहम्मद कांधड़ो में क्रिकेट टूर्नामेंट करायो वियो। उन हवाले सां सुता अब्दुल गफ़ार चांडियो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, ड्रिब में शाह असां ॻोठ लालबश कांधड़ो में मौजूदु आहियूं क्रिकेट ग्राउंड ते, जिते क्रिकेटरनि में जेको आहे सख़्तु मुक़ाबिलो थियो आहे। तव्हांजे खिलाड़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू कहिड़ा वीचार पिया वंडनि इन जे बारे में। हिते तमामु बहितरीनु रांदियूं थी रहियूं आहिनि। असां शुक्रगुज़ार आहियूं साईं जावेद शाह जा, जिन तमामु सपोर्ट कई आहे। उन्हनि जी महिरबानी सां हिते तमामु बहितरीनु रांदियूं थी रहियूं आहिनि। चवंदा आहिनि त तंदुरुस्त जे लाइ रांदि ज़रूरी आहे सिहत जे लाइ, ऐं माशाल्लाह बहितरीनु हिते रांदियूं तमामु सपोर्ट थी रही आहे। टूर्नामेंट असांजे ॻोठ में थी रहियूं आहिनि ऐं असांजा काफ़ी रांदीगर आहिनि जेके सतह ज़िले सतह ते बि खेॾनि था, डिवीज़न सतह ते बि खेॾनि था। असांजो मुसलसल ही ग्राउंड जेको आहे ॾिसो था पाण, असां हुकूमत खां इहा घुर था कयूं, जेकॾहिं असां सां बहितरीनु अंदाज़ सां पेश अचणु चाहिनि था, असांखे ग्राउंड घुरिजे जेको ज़िले सतह ते, डिवीज़न सतह ते रांदियूं कराईंदा आहियूं। लीग्स थींदियूं आहिनि, काफ़ी महिमान ईंदा आहिनि। इन लाइ असां तमामु जेकी बि असांजा हस वारा आहिनि उन्हनि खे अर्ज़ु था कयूं त हीअ ग्राउंड असांखे हिकिड़ो बहितरीनु नमूने सां बणाए ॾियनि, जीअं असां हीअ तफ़रीक़ ऐं बहितर नमूने करे सघूं। असांजे लालबश कांधड़े में इहा टूर्नामेंट थी, जंहिंमें मुक़ाबिलो थियो LBK यूनाइटेड ऐं LBK कलंदर, जंहिंमें LBK कलंदर जेको आहे रांदि विन कई। ऐं हिन ई ग्राउंड ते असांखे जेको आहे ग्राउंड ठाराहे ॾिनो वञे ऐं बहितरीनु रांदियूं थींदियूं हिन ग्राउंड ते। असांजे हिते लालबश कांधड़ो ॻोठ जे भरिसां जेको आहे असांजे ज़बरदस्त मुक़ाबिलो थियो ऐं बहितरीनु टूर्नामेंट हली रही आहे। असांजे लालबश कांधड़े में जेतिरो थी सघे असांजी सपोर्ट कनि ऐं असांखे ग्राउंड ठाराइजनि। कैमरामैन इमाम ॾिनो हुजण सां गॾु अब्दुल गफ़ार चांडियो।